नाज़रीन, सेवण में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ असीरन शाम जो काफ़िलो हिते सेवण में 7 रबीउल अव्वल का सुबह जो 8 रबीउल अव्वल ताईं ही काफ़िलो जेको आहे सुबह के टाइम ते रवानो थींदो आहे। ही 38 सालन का ही जेको असीरन शाम जो करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ हिते जेको आहे मजलिसूं ऐं नगर न्याज़ लेडीज़ जो वॾो तइदाद ऐं अज़ादारनि जो वॾो तइदाद हिते सेवण में पहुचंदो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां अचो त हितां जे अज़ादारनि ऐं काफ़िलो जेको जेके सरवाणनि काफ़िले जा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं अंजुमन जे अॻवाननि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हिन असीराने शाम जो काफ़िले जो मक़सदु छा आहे ऐं हू छा खे भेटा पेश करणु था चाहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ही 8 रबीउल अव्वल काफ़िला सादात असीराने शाम जो असांजे प्रोग्राम थींदो आहे जेको 1983 में अंजुमन सिपाही अब्बास जे तरफ़ां ही बरामद थियो हो ऐं नंढे पैमाने ते थियो। पोइ ही मुर्शिद लाल सरकार जी नगरी हुनजे करे आज़ादारनि ॿुधो त हिते ही हेॾो वॾो प्रोग्राम थिए थो त किथां न किथां पंजाब खां सॼी सिंध खां आज़ादार हिन में शरीक थींदा आहिनि। हिन काफ़िले जो दरअसल इहो ई आहे त ही जनाब सैदा ज़ैनब सलामुल अलैह जॾहिं कैदी शाम मां रिहा थियूं हुयूं त ही उन हवाले सां ही काफ़िलो कढो वेंदो आहे। जी मदीने वापसी शाम खां जी मदीने वापसी सादादी थी हुई त जॾहिं करबला विया हुआ त 53 महमल हुआ। वापसी जॾहिं थी हुई शाम खां मदीने त सिर्फ़ु 3 महमल बचा। ही उन हिसाब सां असां मालिकनि जी आज़ादारी कंदा आहियूं जंहिंमें सिंध ऐं पाकिस्तान मां वॾा आज़ादार ईंदा आहिनि ऐं मौला जी आज़ादारी बर्पा कंदा आहिनि। सिंध मां साईं जी आज़ादारी जी साईं जेकी तारीख़ सादात जी ॿुधाईंदो हुयो मुसीबतुनि जी, उन में जेको आहे माण्हुनि खे 12 महीने शिक थींदी तड़प थींदी हुई त इहा तारीख़ अचे असां वञूं सेवण ते ऐं साईं जेको आहे महारी थिए ऐं असां उते जेको आहे उनखे पुरसो ॾियूं ऐं मसाइब अहल बैत अलैहिस्सलाम सलाम ॿुधूं उन ते गिरियो कयूं। जीअं त साईं हीअ असांजो 38 काफ़िला ने असीराने शाम जो ही पंहिंजो प्रोग्राम आहे जेके 38 साल हिन चकर कंप्लीट थिया आहिनि ऐं साईं 37 साल साईं अज़हर शाह हिनखे ड्यूटी ॾिनी। हिन साल पहिरियों साल आहे जेको साईं जो फर्ज़ंद आहे वॾो साईं शुजा हैदर शाह जेको हिन ड्यूटीअ खे सर अंजाम ॾींदो। ही 1983 में हिन काफ़िले जो बुनियादु पियो जंहिंजो बुनियादु मुंहिंजे वालिद नज़ीर हयात सेवाणीअ विधो। हुसैनी काफ़िलो नवाब शाह खां हलियो आहे पंधु, हिनखे 6 साल थी विया आहिनि। हुसैनी इमाम बारगाह ओबली इमाम बारगाह खां थींदो पंधु काफ़िलो गरीब बाबा खां मुर्शिद लाल ते आयो आहे ऐं सलामी भरणु। नवां मोमिनीन जूं ऐं सरवाण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे 38 साल थी चुका आहिनि हिन असीराने शाम जे काफ़िले खे जेको हर जेको आहे 7 रबीउल अव्वल ऐं 8 रबीउल अव्वल जे ॾींहं ते जेको आहे सुबुह जो फजर वक़्तु जेको आहे ही काफ़िलो निकिरंदो आहे जेको मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो। लाल शहबाज़ कलंदर जी नगरी में अची जेको आहे नहराब थींदो आहे। 2 काफ़िला लाल शहबाज़ कलंदर जी नगरी में। हिन काफ़िले में जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़ादारनि जो ऐं जेको ख़ासि करे मसूरात जो वॾो अंग शामिल हूंदो आहे ऐं हिन में मुख़्तलिफ़ जेका काफ़िला जेके आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि खां उहे पैदल बि हिते पहुचंदा आहिनि ऐं हर मोमिन जो पंहिंजो अक़ीदो हूंदो आहे। हिन जेको आहे असीराने शाम खे पुरसो ॾियण लाइ अवां मोमिननि जूं आज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन मुबशर सोलंगी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।